अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां वटां मुखातिब आहियूं सचाई न्यूज़ हेड ऑफिस मदीजी मां। असांजो अॼु जो महिमान आहे बलदियाती इलेक्शन जे हवाले सां GDA महार ग्रुप जे प्लेटफार्म तां यूनियन काउंसिल जिंदोदेरो तां चेयरमैन जो कैंडिडेट हाफ़िज़ बशीर अहमद भुट्टो साहब। साईं अस्सलाम वालेकुम। साईं हाफ़िज़ साहब, महिरबानी करे इहो ॿुधायो त तव्हां पहिरियों दफ़ो जेको आहे इलेक्शन कंटेस्ट कयो था या अॻु में बि तव्हां इलेक्शन या कंटेस्ट कंदा रहिया आहियो? इलेक्शन में त मां तक़रीबन 85 खां वठी काउंसलरशिप ते जीअं तब्दीली ईंदी रही आहे मां इलेक्शन विढ़ंदो रहियो आहियां। कॾहिं मां कंडक्ट कंदो आहियां, मुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, पर चेयरमैनशिप ते मां हिन वक़्तु पाण आयो आहियां। इन खां अॻु में मां मुशर्रफ साहब जे दौर में 2 दफ़ा नाज़िम जे लाइ बि इलेक्शन मां विढ़ियो आहियां। अॻिले उन वक़्तु जेको नाज़िम जो इंतिख़ाब थींदो हुयो त उनजी जुडिक्शन यूनियन काउंसिल ई हूंदी या ॻोठु हूंदो, उन में माना छा तरीक़ेकार हूंदो इंतिख़ाब? उन वक़्तु यूनियन काउंसिल ई हूंदी हुई, पर उन जी जेके जगरा हदूद कुझु चेंज हूंदियूं हुयूं। वरी असां जेके इलेक्शन विढ़ीसीं मुशर्रफ जे पहिरें दौर में, उन में पूरी देश आङियो रहूजा असां सां हुई। मदे जो हू पासो जिंदोदेरो में दाख़िल हुयो। इलेक्शन जो छा तरीक़ेकार हुयो? इलेक्शन जो ही तरीक़ेकार हुयो, इहो ई साॻियो ई पर्ची हलंदी, माना जेको आहे बूथ ठहंदा हुया, इलेक्शन कमीशन कराईंदी हुई। हा बिल्कुलु, इलेक्शन कमीशन कराईंदी हुई। इहो तरीक़ेकार हुयो, इन तरीक़े सां इलेक्शन थींदी हुई, सिर्फ़ु हदूं कुझु चेंज हूंदियूं हुयूं। तव्हां जेको आहे त कहिड़ी सीट ते कंटेस्ट कयो ऐं केतिरा वोट कया हुया? मां फिगर सही यादि न आहे, पुराणो काफ़ी वक़्तु थी वियो आहे, पर मां नाज़िम जे लाइ 2 दफ़ा विढ़ियो आहियां। जी हा। हाफ़िज़ साहब, जेको हिन वक़्तु जेको तव्हां यूनियन काउंसिल जिंदोदेरो ते एज़ ए चेयरमैन कंटेस्ट कयो था इलेक्शन, त अव्हां सां जेको अपोज़िट में कहिड़ा कैंडिडेट आहिनि, कहिड़ियूं पार्टियूं आहिनि? असांजे अपोज़िट में हिन वक़्तु पीपल्स पार्टी आहे। उन जे तरफ़ां चेयरमैनशिप लाइ अशरफ सातो साहिब जन आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल ते अनीसुर रहमान साहिबु आहे। असां सां मां पाण चेयरमैनशिप लाइ कैंडिडेट उम्मीदवारु आहियां ऐं असांजो मोहम्मद यूसुफ भुट्टो जेको अनीसुर रहमान जे मुक़ाबले में आहे, उहो डिस्ट्रिक्ट काउंसिल ते उम्मीदवारु आहे। असां सां वाइस चेयरमैन सद्दाम हुसैन बिरोही फ़क़ीरपुर जो आहे। जी अच्छा हाफ़िज़ साहब, हीअ जेको मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त इन यूनियन काउंसिल ते 3 पैनल जेको आहे उहो इलेक्शन कंटेस्ट कंदा। पीपल्स पार्टी आहे, GDA आहे ऐं JU आहे, जो पैनल आहे। त साईं हाफ़िज़ साहब, इहो ॿुधायो त जेकी यूनियन काउंसिल में बेसिकली तव्हां छा था सम्झो त कहिड़े क़िस्म जा कम जेके माज़ीअ में जेका यूनियन काउंसिल जी काबीना हुई उहा करे सघे पई ऐं उन्हनि न कया आहिनि? मां तव्हांजे तवसु सां आवाम खे इहा ॻाल्हि ॿुधायां थो। माज़ी में जेके कम करे सघनि पिया दोस्त, जिन उन्हनि न कया आहिनि, ऐं इनशाअल्लाह असां उहे कंदासीं। असां जॾहिं हिकिड़ो मंशूर ॾियूं था, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त चेयरमैन राशि सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट ऐं मैरिज सर्टिफिकेट ऐं ॿिया सर्टिफिकेट कढंदो आहे। इहो आवाम खे पूरी यूसीअ मां कचे माण्हू पके माण्हू आवाम अचनि था, पोइ उनखे पंधु करायो वञे थो, रोलायो वञे थो। सेक्रेटरी साहिबु, चेयरमैन साहिबु त माज़ी में ॾिठो त वेहंदो ई कोन हो, कॾहिं ऑफिस में हुयो ई कोन। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त ख़ुदि मूंखे हिकु दफ़ो ज़रूरत पई, मां 7 ॾींहं चेयरमैन साहिब खे ॻोल्हियो त आम माण्हुनि जो छा हाल हूंदो। ऐं उहे उन खां पोइ माण्हुनि खां पैसा वरिता वञनि था। 100 रुपयो राशि सर्टिफिकेट ते, 500 रुपया जेको आहे सो मैरिज सर्टिफिकेट ते, इन ते 1200 वरिता था वञनि। बर्थ सर्टिफिकेट ते 500, 700, 800 जेको जंहिंखे अचे थो उनखे मारे थो। हीअ आवाम खे फैसिलिटीज़ करिणो आहे, आवाम खे सहूलियत ॾियणी आहे, आवाम जी ख़िदमत करणी आहे। जेको आहे जेसिताईं इहे जेकॾहिं हिकिड़ियूं गवर्नमेंट जे तरफ़ां मुक़ररु कयल फीसिस आहिनि ऐं इहे त जेसिताईं इहे फीसिस कलेक्ट न थींदियूं, बजट जेका आहे यूनियन काउंसिल जी कीअं ठहंदी ऐं उहा पोइ ख़र्चु कीअं कंदी? जेकॾहिं तव्हां इहे पैसा कलेक्ट न कंदव त पोइ ख़र्चु किथां कंदव? ख़र्च जे लाइ मंथली बजट UC खे मिले थी, उतां ई ख़र्चु करिणो आहे। ऐं मां तव्हां सां वाइदो कयां थो, जेकॾहिं मां खटे आयुसि, कंहिं बि सर्टिफिकेट ते फीस न हूंदी, जेका गवर्नमेंट जी फीस हूंदी उहा असां पाण अदा कंदासीं उन बजट मां। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, जेके हू कमु करे सघनि पिया,
त घटि में घटि को मुस्तक़िल हिकिड़ो भंगी त तव्हां रखी सघो पिया, स्वीपर रखी सघो पिया, जेको 3 ॾींहं जिदे में हुजे, 1 ॾींहुं सहतम में हुजे, 1 ॾींहुं ताजे में वञे, 1 ॾींहुं इहे पंवर भुटा में वञे, 1 ॾींहुं फ़क़ीरपुर में वञे, त सफ़ाई जो सुठो रुझान रहे ऐं तव्हां वादी में ॾिसंदा रहियो, वॾा मुज़ाहिरा थींदा रहिया, वॾियूं शिकायतूं थींदियूं रहियूं, पर को कॾहिं बि भंगी न आयो। ऐं मां तव्हां सां वाइदो कयां थो त जेकॾहिं मां खटे आयुसि त हिकिड़ो मुस्तक़िल स्वीपर हूंदो जेको पूरी यूसीअ में वारे वारे सां घुमंदो, इंशाल्लाह सफ़ाई जो सुठो निज़ाम हूंदो। हिन वक़्तु जेका यूनियन काउंसिल जी बजट आहे 5 लख रुपया बजट आहे, जंहिंमां जेको आहे अॻिली यूनियन काउंसिल जे काबीना जी बि दावा इहा हुई त इहा तक़रीबन जेका आहे 4.5 लख या 4 लख रुपया सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पघारुनि ते ख़र्च थी था वञनि, त तव्हां छा मुलाज़िमनि खे पघारूं न ॾींदव? लाज़मन ॾींदासीं, कोशिशि पर इहा कंदासीं त मुलाज़िम जेके ज़रूरत जा हुजनि उहे रखिया वञनि, जेको पर पोइ बि जेतिरा मुलाज़िम हूंदा उनखे पघारूं ॾियणियूं आहिनि, बाक़ी जेको बचंदो उनखे इंशाअल्लाह सुठे नमूने सां ख़र्चु कंदासीं। पहिरियों सफ़ाई ते, ॿियो नंबर ते आवाम खे सहूलियत करणी आहे, कंहिंखां बि सर्टिफिकेट जा पैसा न आहिनि वठणा, उहो तो अदा करणा आहिनि, ऐं कोशिशि कंदासीं ॿिया बि सोर्स हेॾा पैदा कयूं त आवाम जी ख़िदमत करे सघूं। त जेकॾहिं नियत माण्हू जे कमु करण जी हुजे त अलाह ताला वसाइल ॾींदो आहे, अलाह ताला बरकत बि विझे। तव्हां ॿुधायो न त वसाइल तव्हां कीअं जेको आहे क्रिएट कंदो, जॾहिं तव्हांखे बजट बि टोटल तव्हां जेकॾहिं मुलाज़िमनि खे पघार बि ॾियणु चाहियो था, जेका बजट गवर्नमेंट ॾे थी उहा पघारुनि ते हली थी वञे, त तव्हां ख़र्चु किथां आणी? हिन वक़्तु रिपोर्ट इहा आहे त पघारुनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2.5-3 ताईं ख़र्चु आहे थिए थो, बाक़ी 2-2.5 लख रुपया यूसी ते ख़र्चु करण लाइ सुठा आहिनि त यूसी ठही सघे थी जी। अच्छा, इहा जेको आहे तव्हांखे इहा जेको आहे सिर्फ़ु ज़रियनि खां मिलियल रिपोर्ट आहे त 3-3.25 लख रुपया माना जेका आहे इहा ज़रियनि खां रिपोर्ट इहा आहे। अञा बि जॾहिं अॻिते आयासीं का शइ हथ में आई बहितर सोचींदासीं, सलाह सां पोइ रस्तो कढंदासीं त कीअं बहितर खां बहितर ख़िदमत करे सघूं ऐं वसाइल खे कीअं वधायूं, पर अहिड़े तरीक़े सां जो आवाम खे तकलीफ़ न हुजे। अफ़सर हीअ जेको यूनियन काउंसिल आहे, इन यूनियन काउंसिल जो हिते जेको आहे हर यूनियन काउंसिल में हिकिड़ो हेल्थ सेंटर बि अलाट थियल हूंदो आहे, जेकॾहिं उहा बिल्डिंग न हूंदी आहे त प्लाट तक़रीबन माना हूंदो आहे, पार्क हूंदो आहे, अहिड़े क़िस्म जूं ॿिए के हिकु अधु ज़रूरी शयूं आहिनि जेके इंसानी हक़नि सां तालुक़ु रखनि थियूं बुनियादी, त इन क़िस्म जूं जेके सहूलियतुनि जा प्लाट मुख़्तस हूंदा आहिनि, जेके यूनियन काउंसिल जिंदोदेरो जे लाइ बि हुया, जेके ॿुधण में आयो आहे त उन्हनि ते ॻोठाणनि कब्ज़ा करे छॾिया आहिनि, उन हवाले सां तव्हां ॻाल्हि आहे त हिन वक़्तु उहे कब्ज़ा थी चुका आहिनि। असां ख़िदमत जे जज़्बे सां अचूं था, असां कंहिं अहिड़े कम में हथ न विझंदासीं जो मुआशिरे में इंतिशार पैदा थिए, को फ़साद पैदा थिए। गवर्नमेंट जेकॾहिं असांखे चवंदी हा इहे शइ ॾियो, फंड्स कंदी, ज़रूरु ॾींदासीं, पर मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी सोच आहे त असांजे ॻोठ जो जेको ईदगाह आहे, जेको तव्हां बि ॾिठो, उहो हिन वक़्तु हिकु ईद नमाज़ लाइ साल में ॿ दफ़ा इस्तेमालु थींदो आहे, जनाज़गाह लाइ जनाज़ लाइ इस्तेमालु थींदो आहे। इनखे असां पार्क ठाहींदासीं, इन जी ट्रैक ठाहींदासीं, आवाम खे सहूलियत ॾींदासीं, तव्हां त वाक़िफ़ कनि ऐं उनखे पार्क तौर ते इस्तेमालु बि थिए, उन में नमाज़ बि अदा कई वञे, उन में जनाज़ो बि थिए। इहो सोचंदो आहे इन खां वधीक जेकॾहिं को ॿियो प्लाट आसानी सां मिली वेंदो उते बि बहितर कोशिशि कंदासीं त कयूं, पर असां अहिड़े कंहिं कम में हथु कोन विझंदासीं जंहिंसां मुआशिरे जो इंतिशार पैदा थिए, छो त असां आया आवाम जी ख़िदमत करण लाइ आहियूं। असां अहिड़ो कमु कंदासीं जो पूरी आवाम खे खणी हलूं, फ़साद पैदा न थिए, मोहबत जो ॼार विछाईंदासीं, इंशाअल्लाह इन तरीक़े सां हलंदासीं। अफ़सर हीअ जेको इलेक्शन जीअं अगरि तव्हां खटी था वञो त तव्हांजे साम्हूं फस्ट प्रायोरिटी में कहिड़ा कम तरजीह बुनियादनि ते ज़हन में आहिनि जेके तव्हां यूनियन काउंसिल जे अवाम खे रिलीफ फस्ट रिलीफ असांजो इहो हूंदो त मुंहिंजे सही सां जेको बि सर्टिफिकेट निकिरंदो उन ते का बि चार्ज न हूंदी, उहो बिल्कुलु फ्री हूंदो। उहो राशि सर्टिफिकेट हुजे, उहो बर्थ सर्टिफिकेट हुजे, मैरिज सर्टिफिकेट हुजे या ॿियो को सर्टिफिकेट हुजे, यानी पनो कागज़ जेको बि हूंदो उहो फ्री हूंदो। इहा पहिरीं सहूलियत आहे। हिन वक़्तु उन ते माण्हू पे जंहिं माण्हूअ खे 3 ॿार आहिनि उन खां जेको 1000 रुपयो वरितो थो वञे बर्थ सर्टिफिकेट जो, 3000 ग़रीब माण्हू काॾां आणींदो। ऐं अॼुकल्ह बर्थ सर्टिफिकेट लाज़िमी थी पियो आहे, NIC लाइ बि, स्कूल में दाख़िला जे लाइ बि, ठीकु, हिकु इहा सहूलियत मिलंदी ॾींदासीं। ॿी इहा असांजी सहूलियत हूंदी त असां सफ़ाई ॾे ख़्यालु कंदासीं। असांजो 1 या 2 मुस्तक़िल भंगी हूंदा, हिकु त लाज़मन हूंदो, वधीक जेकॾहिं हालात इजाज़त ॾिनी, बजट में हिते गुंजाइश हूंदी त ॿियो बि थी सघे थो, पर हिकु लाज़मन हिकिड़ो भंगी हूंदो, मुसफ़िर हूंदो जेको पूरी यूसी खे कवर कंदो,
ॿ ॾींहं जिंदे में हिकु ॾींहुं किथे हिकु ॾींहुं किथे माना सफ़ाई जे माहौल खे सुठो रखंदासीं। ॿ इहे बुनियादी शयूं आहिनि जेके मुस्तक़िल रिलीफ आहे जेको ॾेई सघूं था। इन खां अलावा बि ख़िदमत कंदा रहंदासीं, हूअं बि कयूं था, भला नायूं चेयरमैन बि ख़िदमत कंदा रहूं था। जेको हाल आहे तव्हांखे ख़बर आहे, कॾहिं कंहिंसां इनकार न कयो आहे। जेतिरी अलाह ताक़त ॾींदो ख़िदमत, सियासत नालो ई ख़िदमत जो आहे। असां ख़िदमत कंदासीं, फ़साद खां कंहिंसां बि असांजो इख़्तिलाफ़ु कोन्हे, कंहिंसां बि असांजो जहिड़ो कोन्हे, सभिनी सां मुहबत आहे। मुखालिफ़ बि असांजा आहिनि, दोस्त आहिनि, भाइर आहिनि, मुहबत जे तरीक़े सां हलंदासीं। ऐं को बि अहिड़ो तशदुद वारो माहौल, सख़्ती वारो माहौल असां पैदा न थियणु ॾींदासीं जो पाण में का तलख़ी पैदा थिए। बाक़ी असां ख़िदमत जे जज़्बे सां आया आहियूं ऐं आवाम खे बि अपील आहे, दोस्तनि खे अपील आहे, थोरो सोचियो। जिन दोस्तनि ग़लति फ़ैसिला कया आहिनि उनखे अपील आहे सोचियो, तव्हां त सही माण्हू अॻिते अचे। तव्हां जेकॾहिं मुंहिंजे मुखालिफ़ माण्हूअ खे बहितर सम्झो था त उहो बहितर ख़िदमत कंदो, असांखे कोई इतराज़ कोन्हे, उनखे वोट ॾियो। ऐं मूंखे सही सम्झो था त मूंखे वोट ॾियो, पोइ न पछतायो। हाफ़िज़ साहिब, तव्हां जेतोणीकि ज़रियनि खां बि असांखे ख़बर पई आहे त तव्हां बेसिकली जमात इस्लामी सां तव्हांजो तालुक़ु आहे, त तव्हां GDA ग्रुप में कॾहिं खां विया आहियो ऐं इहो जमात इस्लामी में रहंदे बि माना कंहिं ॿी पार्टीअ में बि रही सघिजे थो या जमात इस्लामी जी का अहिड़ी पॉलिसी आहे? जी, पॉलिसी त जमात इस्लामी जा जेके ज़िम्मेदार आहिनि उहे उन्हनि खां पुछो। पर बुनियादी तौर ते मां तव्हांखे आज़म साहिबु ख़बर आहे त शुरू खां समाजी वर्कर आहियां। पंहिंजी हैसियत मुताबिक़ मां 1985 खां वठी जमात इस्लामी में बि रहियो, हिन वक़्तु मां जमात इस्लामी जो मेंबर आहियां, पर मां समाजी वर्कर आहियां। मुंहिंजो जेके बि ख़िदमतूं थियनि रहियूं आहिनि उहे ज़ाती हैसियत में रहियूं आहिनि, न कि समाज जमात इस्लामी जे प्लेटफॉर्म ते। मुंहिंजी शिनाख़्त हिकु पंहिंजी आहे, मां उन शिनाख़्त सां हलां थो। मां ख़िदमत जो जज़्बो रखां थो। तव्हांजो ख़बर आहे त तलीम मैदान में मुंहिंजूं ख़िदमतूं रहियूं आहिनि, समाजी मैदान में मुंहिंजूं ख़िदमतूं रहियूं आहिनि। मां उन मां का मूंसां पार्टी ताउन न कॾहिं कयो आहे, न कंदी आहे, न कॾहिं मां कंहिंखे चयो आहे मूंसां ताउन कयो। अलबत्ते दोस्त जेके मूंखे सुञाणनि था, उहे जमात इस्लामी में हुजनि, जमात इस्लामी खे ॿाहिरि हुजनि, उहे ताउन कंदा आहिनि, कंदा रहंदा आहिनि। उहो त ठीकु आहे हाफ़िज़ साहिबु, लेकिन हिकिड़ी तनज़ीम आहे जमात इस्लामी, हिकिड़ी मुनज़म तहरीक आहे, उनजो हिकिड़ो डिसिप्लिन आहे, उनजा के ज़वाबित आहिनि, त उन तहत माना जेको आहे त अहिड़े क़िस्म जेको आहे छा गुंजाइश त उन पार्टी में रहंदे बि माण्हू कंहिं ॿी पार्टी सियासीअ में बि रही सघे थो? इहो सुवालु तव्हां जमात इस्लामी खां ई कयो। अच्छा, त बहितरु थींदो। सही। जी, न त तव्हां माना अहिड़े क़िस्म जो स्टेप वरितो आहे त तव्हां वटि के दलाइल हूंदा न? लाज़िमन असां वटि दलील पर इहो आहे त अलाह जो रसूल फरमायो आहे तव्हां पंहिंजे अमीर जी मरूफ़ में इताअत कयो। हुन जे फ़ैसिले सां मूंखे इत्तेफ़ाक़ न आहे ऐं इहो फ़ैसिलो जेको कयो वियो मुंहिंजे ग़ैर मौजूद में मूंखे अलॻि रखी करे कयो वियो। हिन वक़्तु माना जेको जमात इस्लामी जा जेको यूनियन काउंसिल जिंदोदेरो जो पीपल्स पार्टी सां इतिहाद आहे, त उनखे तव्हां कहिड़ी नज़र सां? मां हिनखे बहितरु नथो सम्झां। मुस्तक़बिल जे लाइ बहितरु, न हाल जे लाइ मुस्तक़बिल लाइ बहितरु नथो सम्झां। त हाफ़िज़ साहिबु जेको आहे जेतोणीकि हिते जेको अपोज़िट में जेको पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते जेको वाइस चेयरमैन जो कैंडिडेट आहे उहो बि जमात इस्लामी जो आहे, अवां बि जमात इस्लामी सां बिलोंग कयो था, त यानी कि ॿ ई हिकिड़े ई सीट ते तव्हां अपोज़िट में थी वियो, त तव्हां छा था सम्झो त इन सां को ॻोठ में को बिरादरी जे हवाले तां को इख़्तिलाफ़ पैदा थियण जा ख़दशात आहिनि, कोई जमात इस्लामी में तनज़ीमी हवाले तां के इख़्तिलाफ़ पैदा थियण जा ख़दशा आहिनि, या बसि माहौल नॉर्मल ई रहंदो? के माण्हू आहिनि जेके इन शइ खे हवा ॾियनि था ऐं ख़दशनि खे वधाइनि था, माहौल खे ख़राबु करण जी कोशिशि कनि था, पर अलाह में उमेदु आहे त माहौल ख़राबु न थींदो ऐं नॉर्मली इलेक्शन थी वेंदी ऐं अॻिते बि बहितरी रहंदी। अच्छा, सियासत में समाज में सोच जो इख़्तिलाफ़ु ज़रूरु थींदो आहे, उनखे माण्हू ज़ातियात ताईं न वठी वञे, सिर्फ़ु सोच जो इख़्तिलाफ़ु आहे ऐं सोच जो ई रहंदो। अच्छा हाफ़िज़ साहिबु, अवां जेको जेतोणीकि महार ग्रुप सां काफ़ी अरसे खां वठी लाॻापियल आहियो, त हिन वक़्तु माना जेको मदीजी ऐं सराउंडर्स एरियाज़ में अवां छा था सम्झो त महार ग्रुप मज़बूत थियो आहे या कमज़ोर थियो आहे? दिन ब दिन त मुख़्तलिफ़ जेके शख़्सियतूं आहिनि जेके महार ग्रुप सां लाॻापियल हुयूं उहे उनखे छॾे करे कमारिया लॉबी में, कमारिया ग्रुप में यानी कि पीपल्स पार्टी में हलिया विया आहिनि, त हिन वक़्तु छा पोज़ीशन? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त
दुश्मनी मुंहिंजी कंवरनि साहब सां बि कोन्हे, उहे पाड़े जा ॿाहिरि आहिनि, पर सियासी ताल्लुक़ु मुंहिंजो शुरू खां वठी हुते रहियो आहे, उहो मुंहिंजो बरक़रार आहे, इंशाल्लाह बरक़रार रहंदो। बाक़ी सुवाल इहो त हिन इलाइक़े में मर साहब जी पोज़ीशन घटि ई आहे, मूंखे हिन सां इतफ़ाक़ न आहे, बहितर पोज़ीशन आहे ऐं बहितर पोज़ीशन इंशाल्लाह अञा बहितर थींदी। ऐं इहो जेको घणो तव्हांखे नज़र अचे थो सिर्फ़ु इन जे करे त कंवारा साहिबु गवर्नमेंट में आहिनि, कंवारा साहिबु सिर्फ़ु गवर्नमेंट में आहिनि, इन जे करे तव्हांखे सभु कुझु इहो नज़र अचे थो। गवर्नमेंट खां जॾहिं निकिता तव्हांखे ख़बर पवंदी त केरु केतिरो मज़बूत आहे। वॾी महिरबानी आहे साहिबु, अवां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो, वरी इनशा ताला कुझु टाइम खां पोइ वरी तव्हां सां इन ई बलदियाती इलेक्शन जे उनवान तहत ई तव्हां सां वरी इनशा ताला ॻाल्हि ॿोली। अच्छा, महिरबानी, जज़ाकल्ला।